के वाक़े अहम ख़बर ॾींदासीं। ख़ैरपुर खां ख़ैरपुर जी इकोनॉमिक ज़ोन वारे इलाइक़े में धाड़ेलनि पुलिस मोबाइल मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में ॻोठाणो ऐं हिकु पुलिस एहलकार शहीद थी वियो, ॿियो एहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में ॻोठाणो अली मोहम्मद मरी मारिजी वियो आहे ऐं पुलिस एहलकार ख़ादिम ॼामड़ो शहीद थी वियो। पुलिस जो चवणु आहे त बदनाम धाड़ेल बेगू मरी पुलिस मोबाइल ते फायरिंग कई, नतीजे में हिकु ॻोठाणो ऐं पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि। अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया। ख़ैरपुर जे इकोनॉमिक ज़ोन वारे इलाइक़े में धाड़ेलनि पुलिस मोबाइल मथां फायरिंग करे ॾिनी आहे, जंहिं जे नतीजे में ॻोठाणो ऐं हिकु पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि, ॿियो एहलकार ज़ख़्मी थी पियो। हथियारबंदनि जी फायरिंग में ॻोठाणो अली मोहम्मद मरी मारिजी वियो ऐं पुलिस एहलकार ख़ादिम ॼामड़ो शहीद थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त बदनाम धाड़ेल बेगू मरी पुलिस मोबाइल ते फायरिंग कई, नतीजे में हिकु ॻोठाणो